बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मद। अॼु जेको असांजे मुल्क में राति 12 बजे खां इन भलारी राति में आवाम जे तहफ़ुज़ ऐं कोरोना वबा खां बचाव जे लाइ हुकूमत जे तरफ़ां लॉकडाउन कयो वियो आहे। असां इन जी हिमायत कयूं था, छो त हिन मुल्क जे अवाम खे बचाइण जे लाइ इहा शइ ज़रूरी। कुझु माण्हुनि खे ज़रूरु तकलीफ़ थींदी, पर इंशाअल्लाह ताला हुकूमत उन्हनि सां भरपूर मदद कंदी। हुकूमत जा इदारा ऐं सरकारी इदारा, फ़ौज जा इदारा, उन्हनि खे असांजी अपील आहे त उहे इन खे भरपूर नमूने कामयाबु कराइनि ऐं अवाम खे बि इहा अपील आहे। जमायत कासमिया दरगाह मशहूर शरीफ़ सॼे पाकिस्तान जे पंहिंजे जमायत जे माण्हुनि खे, ख़ुसूसन सिंध जे माण्हुनि खे इहा अपील करे थी त उहे इन में भरपूर हुकूमत जी मदद कनि, सहकार कनि ऐं पंहिंजे घरनि में वेही 5 वक़्त नमाज़ सां गॾु दुरूद शरीफ़ जो वज़ीफ़ो ख़ासि तौरु पढ़नि। जो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो आहे त दुरूद शरीफ़ जेको घणो पढ़ंदो त उन जा कम अल्लाह ताला पाण ई कंदो ऐं उन जा ग़म टारींदो। हे जेको लॉकडाउन जो फ़ैसिलो आहे, इन जी शरीयत में बि मिसाल मौजूदु आहे। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटि हिकिड़ो माण्हू आयो, पाण उन खां पुछा फरमायूं त तूं छा ते आयो आहीं? उन चयो त साईं मां उठ ते आयो आहियां। पाण फरमायूं त उठ काॾे कई? चए साईं मां उनखे अल्लाह जी तवक्कल ते ख़ाली छॾे ॾिनो आहे। पाण फरमायूं त अॻ में उठ जो गोॾो ॿध, पोइ पंहिंजे रब जे मथां तवक्कल कर। त हे जेको मिसाल आहे लॉकडाउन जो, इहो उन सां बिल्कुलु मिले थो। एहतियात करणा आहिनि, ज़रूरी उपाउ वठणा आहिनि, पोइ पंहिंजे रब करीम में तवक्कल ऐं भरवसो करिणो आहे त असांजे इन्हनि उपावनि खे इहो कामयाबु करे। मां साईं मुराद अली शाह बादशाह, हुकूमत, फ़ौज ऐं पुलिस जो हक़ीक़त में शुक्रगुज़ार आहियां, जंहिं हिन मुल्क जे अवाम खे बचाइण जे लाइ हिकिड़ो बहितरीनु क़दम खयो आहे। अस्सलामु अलैकुम।